घोटकी में मक़ामी माण्हुनि खां गैर क़ानूनी टैक्स जी उगाड़ी वारे मामले तां टोल प्लाज़ा इंतज़ामिया पारां मेहराण लेबर फेडरेशन जे चेयरमैन डॉक्टर मेहताब सुमरो ऐं अली मर्दान चाचड़ खे तशदुद जो निशानो बणायो वियो। अहिड़े वाक़े ख़िलाफ़ मेहराण लेबर फेडरेशन ऐं शहरी इत्तेहाद मेन पारां एडवोकेट मेहताब सुमरो, आगा नादर पठान, अली मर्दान चाचड़, शरबत लगारी, मिठल घोटो ऐं ॿियनि जी अॻवानी में टोल प्लाज़ा पहुची धरणो हंयो वियो, जंहिं सबबि सिंध ऐं पंजाब खां ईंदड़ वेंदड़ सभई गाॾियूं बीहजी वयूं। 2 कलाकनि ताईं धरणो लॻाए टोल प्लाज़ा इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि टोल प्लाज़ा जे अॾावत खे गैर क़ानूनी करार ॾींदे चयो त उबावड़ो में अॻु ई टोल प्लाज़ा मौजूदु आहे, हिक ज़िले में 2 टोल प्लाज़ा नथा थी सघनि, उन बावजूदि गैर क़ानूनी उगाड़ी कई पई वञे। एहतजाज दौरान SHO A सेक्शन राणा नसरुल्ला पहुची ॻाल्हियूं कयूं, जंहिं बाद तशदुद में मुलविस अमले माफ़ी वरिती ऐं ख़ातिरी कराई त ॿीहर मक़ामी माण्हुनि खां टैक्स उगाड़ी न कई वेंदी, जंहिं बाद एहतजाजी धरणो ख़त्म कयो वियो। कैमरामैन शाहिद चने सां गॾु नियाज़ चनो, सिंध TV न्यूज़ घोटकी।